नबिया नपियन मान यारो साईं भाकुर पातुस केडो खुश नसीबा जंहिंखे मुस्तफा जो भाकुर पए आशिक थी पियो महबूब तो वो खुल्क वारो नबी आ परावन के पंहिंजो बणाईंदो आ ऐं तूं वरी पंहिंजनि खे पराओ कंदो वहीं वड़े वाह जवान महबूब परावन के पंहिंजो करे तू भी हो कम कर जो परावा भी पंहिंजा थी वञनि खुदा जो कसम असांजे अल्लाह वारन हकीकी खुदा वारन वट जेको भी आयो आ जॾहिं ईंदो आ ॾिसंदो आ त चवंदो आ मौलाना आप बहुत अच्छे हक बोलते हैं तुम लोगों के पीर बड़े सोने होते हैं सही ना चओ पीर तव्हांजा ॾाढा सोना हूंदा है ओ मुझा ताहिर तवज्जो कर यहूदी रोई ॾिनो आ हबीब सीने सालातुस साईं फरमायस छा अली जे हथ वठण सां तोखे तकलीफ़ पहुती आ चए थो न सिद्दीक कुछ चई चए तो न उमर कुछ चई चई न मुझे बे के साहबी तोखे तकलीफ देनी है चए तो या रसूल अल्लाह फितवा का भी वमी के भी तकलीफ न देनी है साईं मां अवां जो मुखालिफ हुयुस अवां जे घट वध गालाइंदो हुयुस अवां के गारियूं ॾींदो हुयुस पर सोना खबर कान होंदी तमां आयो अले केड़ा अवां जी सूरत कान ॾिठी हुयम अवां जी सीरत कान ॾिठी अवां जो जमाल कोन ॾिठोम अवां जो खुल्क कोन ॾिठोम तॾहिं त ॻाल्हियूं कंदो वेठो हुयुसि हबीब हाणे जो तुंहिंजे वदुहा वारे चेहरे ते नज़र पई आहे मुस्तफा दिल थी चवे हिन दिल पर नबी जी कहिड़ी मुखालफत कंदोसि सॼी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी अथव ज़िंदगी इहा आहे जो अॼु खां बाद हिन जवान जे दर ते वेही ग़ुलामी में गुज़ारजे सोना जीअं हिन के कलमो पढ़ायो तो ये मुखे भी कलमो पढ़ाए कलमो भराए मुसलमान बनायो पांचो गुलाम बनायो हबीब उनके कलमो भरायो कलमो पढ़ाए गुलाम बनायो चौदे खबर रात रहते या मोटी नींदे चे या रसूल अल्लाह रात मोटी नींदुस छोट मां पांजे गोठ जो चङो मुड़स आया मां पांजे गोठ जो रईस आया सुभाणे वञी या दावत सजे गोठ के नींदुस हलो बिलाल जे महबूब हलो हलो अबू बकर जे महबूब ने हलो उमर जे महबूब ने हलो मुस्तफा जो दीदार क्यों हबीब तुझे चेहरे ॾिसण सां दिल ठरी पई सुभान अल्लाह भला सुभान अल्लाह अज भी खुदा जो कसम महबूब त रोज़े अतर में आरामिया पर संदन जे मज़ार के ॾिसण वारा इएं समझदा आहिनि ॼणु यार जो दीदार थी हाजी गुलाम नबी महेसर दीदार मुस्तफा में बीठो हो यकदम पुलिस वारन वज वठी हाजी साहब के खयो हाजी साहब के गाड़ी में वेहारियो गाड़ी में वेहारे पकड़े करे जेल खाने दे खयो पिया वञल हाजी साहब चो हाणे काॾे वञा न को पाकिस्तानी वेझो आजो सॾ कया सॾ कंदुसि त बि पुलिस वारा मरीदा कोल छो न जंहिंजे दर जो मेहमान आया उनखे सॾ कया छा पियो चवेसि चए पियो पंहिंजे दर ते सॾे हाय हाय बेशक सदके पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा ओ साईं हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे
पांजा कुर्ब करे हाणे इए छिन दे मानो छा चमदा। हाजी साहब शेर भी पढ़दो पे वने रोईंदो भी वने पे। अजो जेको सूबेदार अजो सीट ते वेठो आ सजी रात को गश्त कयो हुई हाजी साहब के पकड़े पाण अजो सुम्ही पियो अञा सुतो मस। हाजी साहब जी दाह गुंबद खिजरा में पहुती मदीने वारे साईं उनके पंहिंजो दीदार कराए जे तो मोटा है हे निर्धन को लाहे हे गुलाम नबी आ हे नबी जो गुलाम इन मुखे सदियो आ मां मुस्तफा जे गुलाम के पकड़े जेल जे हवाले न करेस मु मुस्तफा जे दर ते छॾे वञेस। हाय हाय यही थींदो आहे यही थींदो आहे। सुभान अल्लाह सदके। हैदराबाद में मुझो वाइज हुजे उर्दू में मुंह पे तकरीर कई तो हिकड़ो पोढ़ो हो रोए वेठो मदीने जी गाल। मुखे जी मौलाना साहब आपने जो बात की है कि हुजूर हयातुन नबी हैं जिंदा हैं अभी भी हैं वो रोए पे। मैंने कहा क्या बात है? कहने लगा अपनी बीवी के साथ अपनी जौजा के साथ मदीने की हाजिरी पे गया। जब मक्का से मदीने गाड़ी में सफर किया रास्ते में मेरी पासपोर्ट मेरे पैसे मेरे पास जो भी सामान था कार्ड था मेरे और मेरी वाइफ का सारे के सारा सामान निकाल दिया गया। जब मैं मदीने पहुंचा हुजूर के रोजे के सामने सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह महबूब जे रोजे जे साम्हूं हिय जो वयुस घरवारी के चयुम हाणे वे हाणे छा कयूं कुछ ही ना है जो होटल वठो। महबूब जे साम्हूं वेही रयुस ऐं चयुम या रसूल अल्लाह बच्चन सूधो आयो आहियां न पैसो बचो आ न पासपोर्ट आ न शुनाख्ती कार्ड आ हितों जो अलाह कहिड़ो कानून आ मां त फासजी वियुसि हाणे छा कयां? चए थो कलाक वेही रहियुसि ॿ कलाक वेही रहियुसि 3 कलाक गुज़री विया। 3 कलाकनि खां बाद में हिकिड़े हमराह पोयों अची मुंहिंजी पुठीअ ते हथ रखियो हेठि अची साम्हूं वेही मूंखे मुंहिंजो सामान कढी ॾिनई चई तो उथी हल तुझे लाइ मूं होटल बुक कराई आहे हल तोखे ज़ियारतूं कराया ही जन्नतुल बकी आहे। हे हज़रत अमीर हमज़ा जी मज़ार आहे सॼो मदीनो घुमायो मांस मदीनो चई मूंखे घुमाए करे वरी पंहिंजी रहाइशगाह में आंदई खाधो भी दे पियो पीतो भी दे पियो हर सामान ॾिनई तोहफ़ा ताइफ़ वठी पियो ॾे उमरो कराए जॾहिं मोकिलियो मूं पुछा कई मांस केर आहे? चए थो अदा मां पाकिस्तानी आहियां लले जो आहियां जेब कतरू आहियां मदीने वारनि जा जेब कटींदो आहियां मक्के खां ईंदड़ मुसाफ़िरनि जा जेब कटींदो आहियां। मूंखे 14 साल गुज़री विया है इहो कम कंदे मूं पोइ ते वॾी मिल्कियत ठाही आहे पर यार अॼु जॾहिं तुंहिंजो जेब कटियो अथव तो अहिड़े जवान खे दाह ॾिनी आहे जो मुस्तफ़ा जो तुंहिंजे करे दीदार थी वियो आहे। हबीब चेहरो ॾेखारे फरमाया था ए मुंहिंजे मुसाफ़िर खे फुरण वारा हीअ अॼाल है काॾे दाह खणी विया ही मूं वटि वेठो आहे चए थो ओसी ताईं उथंदुसी कोन जेसी ताईं सामान न मिले जल्दी कर हिनखे उमरो भी कराए पर हर साल ही मदीने घुराईंदो रहेसि सॼो ख़र्च तूं कंदो रह। हाय हाय वाह जी वाह सुभान अल्लाह या थई वाह सुभान आला हजरत छा तो चए तो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। हबीब आयो महबूब के मोकिलियो कया एॾे होॾे न निहारियो हिते त वॾा वॾा माण्हू अजायल है अॼु हिन ॾियार में इंशाअल्लाह लोड़े में जेके आया से इंशाअल्लाह वीदा त मुस्तफा जा गुलाम थी न चयो सुभान अल्लाह।
अल्लाह मोकलियुस हबीब वञ दुनिया मुखे सुञाणे नथी मानन के का खबर कान्हे का के लात जा पुजारी है के हुबल जा पुजारी है के ईट जा पुजारी है के नौले जा पुजारी है के दाले जा पुजारी है के काठ जे पुत जा पुजारी है के पत्थर जे पुत जा पुजारी है वञ हिनन के चो त तवाजू अखियूं बनाइण वारो अल्लाह हुआ तवाजी जुबान बनाइण वारो अल्लाह हुआ ॿुधण वारा कन ॾियण वारो अल्लाह हुआ जेकॾहिं तोखां पुछनि तूं केरु आहीं तूं चइजांइ त मां अल्लाह जो महबूब आहियां अल्लाह जो रसूल आहियां अल्लाह हिकु वहदहू ला शरीक अल्लाह जे हबीब फरमायो या मौला मां वञान मां जेकॾहिं चवां त ख़ुदा हिकु हे पुछंदा रब आहे त काथे आहे पुछंदा त रब कीअं आहे कहिड़े नमूने जो आहे अल्लाह फरमायो त हबीब तू वञ तुझे अंदर तुझे जिस्म में मां अहिड़ियूं शयूं रखाए छॾियूं आहिनि जो माण्हू इएं पुछंदा ई कोन रुगो तोखे ॾिसंदा वेंदा मां रब खे मञींदा वेंदा मरहबा मरहबा सुभान अल्लाह मञींदा ओ महबूब मां पंहिंजी अख तोखे ॾिनी आहे अख जेका ॾिनी मां इहा तुंहिंजी न आहे मुंहिंजी आहे चेहरो जेको ॾिनो मां इहो चेहरो तुंहिंजो न आहे वजहुल्लाह ज़ुबान जेका ॾिनी मां इहा ज़ुबान तुंहिंजी न आहे लिसानुल्लाह मुंहिंजी आहे हथ जेके ॾिना मां इहे हथ तुंहिंजा न आहे यदुल्लाह हबीब जीअं ॾिसंदा वेंदा चवंदा त वजहुल्लाह वारो चेहरो थस यदुल्लाह वारा हथ थस लिसानुल्लाह वारी जुबान थस इहो मुस्तफा तुझे मथो आशिक थींदा वेंदा ऐं तू चओ जान जे आशिक थिया हो त कुल हुवल्लाहु हाय हाय वड़े वाला शारी खुश होते हैं सुभान अल्लाह आशिक चो सुभान अल्लाह जॾहिं न आशिक थियनी अब आशिक तो मजबूर है अजो को आशिक मजबूर ना है महबूब जा आशिक मजबूर है अज महबूब जा आशिक मजबूर हा पो सिद्दीक जे साईं खे ॾिठो बिस्मिल्लाह उमर ॾिठो उस्मान ॾिठो अली ॾिठो जुबैर ॾिठो हजरत बिलाल ॾिठो अबू ज़र गफ़ारी ॾिठो अबू अयूब अंसारी ॾिठो मरहबा मरहबा वाह जो ॾिसण वाह गरीबा मिस्कीना अबू अयूब अंसारी मदीने जे ॿाहिरां पत्थरल जी ज़मीन ते झूपड़ी अॼु वेठो आहे ख़बर पई त मके खां हबीब मदीने अचनि था मदीने वारनि मुस्तफ़ा जी इस्तक़बाल कई आहे वॾा वॾा इंतज़ाम करे वेठा आहिनि हर शइ जो इंतज़ाम आहे पर अबू अयूब अंसारी सिधो वियो पंहिंजी घरवारी खे चई बुहारी तॾहिं झाड़ू लगा चई झाड़ू लगाया चाहो ची छो चे तो यार तो अचे बिस्मिल्लाह मरहबा ॾाढा न तो चवी यार तो अचे ताजदार तो अचे अड़ियन जो आधार तो अचे मिस्कीनन जो मन ठार तो अचे चई अबू अयूब मूं ॾिठो आहे मके जूं घिटियूं सजायूं वयूं आहिनि रस्ता सजाया विया आहिनि रोड सजाया विया आहिनि घर घाट सजाया विया आहिनि ऐं तूं वरी झूपड़ीअ में फरमाई हा रब जे रहमत खां ना उमीद थियणो न आहे महबूब जा आशिक सभु प्यारा आहियो वञी इंतज़ार वञी करे अर्ज़ड़ो कंदासीं मन ॿ घड़ियूं मुस्तफ़ा महिमान ॿ घड़ियूं अब तू भी चवंदो हुई न अल्लाह वारा ईंदा आहिनि हर को चवंदो आहे साईं साईं 2 मिंट साईं दुआड़ी घुर अब चवंदो आहे न जंहिं तोखे रस्ते ते लातो आहे इन्हनि जो हक़ आहे या न आहे पोइ निमाज़ में रड़ियूं कंदो वेठो ई कलाक मुंहिंजो थियो आहे तुंहिंजे लाइ घणो आहे ईअं तू सभिनी मौलवियुनि खे घणो घणो चई विहारींदो हुई छो त सुन्नियन खे बदहाज़मो कोन्हे
अज जेकॾहिं न मां वेठो आहियां स्टेज ते 2 कलाक 3 कलाक 4 कलाक ॻाल्हायां पियो मुरकंदे, पर जेकॾहिं न बद हाज़मो हुजे हा न कलाक खां पोइ हीअं करे पेट में सूर पइजी वञे हा, पर हिते त नूर थो पवई। नूर जेकॾहिं न मां 2-3 कलाक वाइज कंदुसि, सुभाणे साईं मूंखे मल हणंदो काथे न काथे, चवंदो हाणे मुंहिंजी वारी आहे, कर लाचारी इंतजार। मुंहिंजा मिठा हर आलिम परे परे खां सफ़र करे था अचनि, हर आशिक जी दिलि चवंदी आहे ॿुधायां ॿुधायां, वेठो ॿुधायां मुस्तफ़ा जी नात वेठो ॿुधायां। न चई सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयूं कहिड़ी ॻाल्हि यादि आहे? निमाज़ में बीठो हूंदो ही अबू अयूब अंसारी जी ॻाल्हि खे पूरो कया। जॾहिं महबूब मदीने में आया सभु सहाबी विया, साईं मुंहिंजे घर, साईं मुंहिंजे घर, साईं मूं इंतजाम कयो आहे। सभु जो गॾिजी आया त महबूबन फरमायो कंहिंजे घर हलां? मां रहमत वारो नबी हिन उठड़ीअ जी महार खे छॾियांसि तो, जाथे उठड़ी वेंदी उते वेंदुसि, उते 3 ॾियारा महिमान थींदुसि। साधन जो 2-3 मिंट तरस आहे को असां बंदोबस्त कयूं, वॾा वॾा सावा गाह कटियूं, गाह कटे पंहिंजे दरनि ते बीठा मथे चढ़ी हुन उठ के गाह पिया ॾेखारनि, पर इहा ख़बर ई कान हुयनि त हे मुल्ला मौलवीअ जी उठड़ी न आहे। हिन उठ ते त मुस्तफ़ा स्वार आहे, हे बुखायल यहूदी जंहिंते महबूब स्वार थे, इनखे उन कहिड़ी लॻंदी, बुख कहिड़ी लॻंदी? चओ सुभान अल्लाह। बुराकू जन्नत में पियो रोइनि त मुस्तफ़ा अलाए कहिड़े ते स्वारी कंदो। ओ मिठा जॾहिं उठड़ी खे छॾियऊं, अल्लाह फरमाए जिब्रील जी मौला छिकेस काॾे न्यास, जो जेको न झूपड़ी अॼु वेठो आहे, आसरो कयूं वेठो आहे। आसरो तव्हांखे आहे या न आहे? आहे आसरो? हा, मरण खां पोइ बि आसरो कंहिंजो अथई? कंहिंजो? महबूब जो आसरो आहे, मदीने वारे जो सहारो आहे। चेतो गुनहगार ॻोल्हिए शफ़ा जो अगर दर, अदा आसरो कर मदीने मुनव्वर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। है गुनहगार ॻोल्हिए शफ़ा जो अगर दर, अदा आसरो कर मदीने मुनव्वर। है सजणो सखी अचे हूं दर्जा सवाली, अल्लाह दर्जा सवाली। बिंदो गंज गोहर अदा आसरो कर मदीने मुनव्वर। उथिया जॾहिं उठड़ी सवार थियो हबीब, उठड़ी सिधो हली आ। हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी जे उन झूपड़ीअ जे आॾो महिमान थी आ, उते वेठी आ। हबीब महिमान थिया, सभई पिया अचनि मदीने वारा। ओ अबू अयूब अंसारी मुबारक हुजे, मुबारक हुजे जो यार तुंहिंजो महिमान थियो। न चई सुभान ओ मुझा मिठा अर्ज़ पे कयूं अल्लाह जा बानो। निमाज़ में रब जी बारगाह में भी सुन्नी हुजे, शियो हुजे, वहाबी हुजे, यहूदी वहाबी हुजे, चित्रोली हुजे, अहले हदीस हुजे, अल्लाह अकबर। वाह सही वाह। अब काथे बींदो आ? जो मस्जिद में ॻाल्हायो, मस्जिद अल्लाह जो घर आ, अल्लाह जो घर रब जे घर में पहुतो आ। हाणे तो चवे इहदिन सिरातल मुस्तकीम, मौला सिद्धी राह सिद्धी वाट ॾेखार। बीठो मस्जिद में, बीठो मस्जिद में। वाह सही वाह।
रब चे तो अन्या ना आयो ही जवाब दे वाह सही वाह वाह मस्जिद में आयो आ मोह काबे दे थस हेडी वडी दाढ़ी इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट देखार रब चेस त इही वाट सिद्धी न तो समझी सिद्धी ना है छा घर खुदा जो हेडो होडो चौंदो जी अल्लाह वालों के पास क्यों जाते हो अल्लाह से मांगो अल्लाह के घर में आके मांगो अरे अल्लाह के घर में मांग रहा है इहदिन सिरातल मुस्तकीम नमाज अल्लाह जी सद अल्लाह जो थिस कोरट अल्लाह जी में बीठो सजदे जे आलम में रुक्याम जे आलम में सिद्धो बीठो जे तो इहदिन सिरातल तुल मुस्तकीम मौला सिद्धी वाट देखार सिद्धो गस देखार सिद्धो रस्तो देखार अल्लाह तो चवे भला केड़ो रस्तो सदके सदके वरी तो फिर सिरातल लजीना अनअमता अलैहिम मौला उन्हनि जो रस्तो जनते तुझा इनाम है वाह वाह सही वाह रब चेस पर निकिर नहीं तो निकिर ना आयो मस्जिद में आयो मुझे घर में मुझे दर ते अची चे तो मौला सिद्धो रस्तो देखार पुछा रस्तो देखार रब फरमाए तो पो निकिर पेरो वने इनाम वारन दे पो अच मस्जिद में सुभान अल्लाह सही वाह सुभान अल्लाह न चाहिए सुभान अल्लाह अरे मस्जिद में अचन पैरों तू जो बेकार पैरों इनाम वारन दे हलो पैरों लोड़े शरीफ दे हलो पैरों अल्लाहाबाद हेडो अल्लाहाबाद हेडो लोड़ो हेडो अल्लाहाबाद हेडो अल्लाहाबाद हेडो लोड़ो हेडे रब जो प्यारो हेडे भी रब जो प्यारो विच में कंडियारो सुभान अल्लाह कादे वने मुल्लो बेचारो वाह सही वाह शाबाश न चाहिए सुभान इनाम वारन जो रस्तो देखार रब फरमायो बाना पेरो वने इनाम जन जे मथा मु कयो फउलाइकल लजीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन व हसन उलाइक रफीका अल्लाह जो कुरान तो चवे वो रस्तो केड़ो इनाम वारा केरा है चल जे मथा मु इनाम क्यों फरमाए नबियन ते मु इनाम क्यों कुरान तो चवे नबियन जे मथो इनाम सिद्दीकीन जे मथो इनाम शहीदन जे मथो मुझो इनाम ऐ सालिहन जे मथा मुझो इनाम बिस्मिल्लाह सुभान अल्लाह टाइम पोड़ो थियो जवान करे पो था दो चो सुभान अल्लाह गाल समझ में आई पो इनाम वारा ही है न असा हिनन सा गडजी न मस्जिद में ईदा हूं रब चवंदो आ हाणे सिद्धो ही शाबाश न चई सुभान अल्लाह टाइम पूरो मुल्लो नूरो सुभान अल्लाह वधिक कुछ न तो चवा हे साबिर हुसैन केस्टू खणी आयो आ मुख्तलिफ मौजूआत जो केस्टू थ साईं मुर्शिद मुझे दिलबर साईं जी केसिटा पी ही केसिटा एकड़ी मुजी तकरीर जी शान अहल बैत ए ही केसिटा है जेका गुजरियल साल दरगाह लोड़े शरीफ से वासी और radio बुधाई होगी मकाम में मुस्तफा जंजो मौजूआ दरगाह बमकाम लोड़ाई शरीफ दरगाह जी केसेटा या तो जरूर खरीद कंदे हे सब केस्टू खरीद कयो बुधो पढ़ो ए मां पांजे वाइज खां पो ट्रे चंदा कंदो आहियां ट्रे घणा चंदा न चई सुभान अल्लाह दींदो पहिरों चंदो इहो थई जेकॾहिं खुदा तोखे ब पुट ॾिना अथई ट्रे ॾिना अथई चार तू परेशान थी वियो हूंदे केड़ो चंदो घुरदो मोली साहब नथा चओ सुभान अल्लाह चंदो अलाए केड़ो कंदो
मां लाहौर में पे वाइज क्यों वॾो जलसो हुजे मुझो चंदो जी गाल चंदे जी गाल कही तो मौलवियन जा कन उभा दे। मैंने कहा भाई सिंध से आया हूं भीख मांगने वाला नहीं हूं पिंडन वारो कौन आया ची छो तुम भीख क्यों नहीं मांगते। मैंने बोला हमारे पास भिटाई है। भिटाई छा तो चे तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पवई। वाह वाह सही वाह। असा के न दरगाह जी माखी खोड़ा पूछा दी दे हाँ माना माखी तैयार माखी जो पीतब तो शुक्र वियो न हितो वारी माखी ते पो सॼो साल थो वॼा। हाफिज साहब चे पो छा खाई तो ही गले जे लाए साईं हाफिज अली अकबर साहब मो चो अन्या त कुछ न तो खावास यार मां त रड़ तो कया त चार आवाज था निकरन। चो सुभान अल्लाह। पोहरे वो बुध चंदो जो सवाल पहिरों चंदो यो आ बटरे बच्चा थई पुत्र थई आए ना जे पुत्र अथई ताज वाइदो कर दरगाह शरीफ ते हिकड़ो पुत्र कुरान जो हाफिज ए आलिम कंदुस आले सुन्नत वट मत ओडे करेस ओ तुझी मर्जी आ हिते मुंह ते पाबंदी लगाई वई आ माना चौंदुस तुझी मर्जी है पर सुन्नी आलिम करेस जेको आशिकन जे कढ लगे। ॿियो चंदो शादी जी दुआ हाणे साईं कंदुई साईं दुआ करे शादी करे सुठी ज़ाल मिलेस वरी उन में औलाद थिएस पोइ पढ़ाईंदो। हो भी चवंदा आहिनि न मुंहिंजा यार वाइदो करो वाइदो कराईंदा आहिनि पोइ तूं बि वाइदो कर खणी। हाणे ॿियो चंदो इहो थई हाणे होॾे चई त टाइम पूरो हाणे पूरो कयो। ॿियो चंदो इहो थई रात जो सुम्हंदो आई सब बलोचिस्तान में वाइज क्यों मुंचो रात जो सुम्हंदा आयो हिकड़े उथी बीठो चई कॾहिं कॾहिं चोरी ते वेंदा त न सुम्हंदा चोरी ते वेंदा न सुम्हंदा सॼी रात जागो मुंचो चङो थियो सच त ॻाल्हाई रात जो सुम्हे न मदीने दे मुंह करे वुजू करे बिस्तरे ते वेही ए तस्बीह हथ में खणी मदीने दे मुंह करे मुझे साईं ते 100 भेरा सलात पढ़ी पोसम ऐं हिकड़ी रात एड़ी हुंदई हिक रात एड़ी ईंदई जो महबूब पांजो दीदार कराईंदई। आमीन आमीन चो बाबा चो सुभान अल्लाह। मुझा मिठा हाने इन गाल ते जेकॾहिं वाइज कया त 2-3 कलाक खपन पर मुझी आदत आ चवंदो आहियां टाइम ओतिरो वठजे छो त ॿिया उलमाए किराम भी इंतजार में हैं उहे भी वाइज कंदा नसीहतूं तकरीर कंदा खिताब कंदा अवां असां वेठा हूं अल्हम्दुलिल्लाह मुझी अवां के मुबारक हुजे मुझे तरफ का जो अवी पंध करे परे परे का सफर करे इन सियारे जी मौसम में इन दरबार शरीफ ते सालाने उर्स में ईंदा हो जिंदगी बाकी तो वरी असां भी ईंदासी मुलाकात थींदी रहंदी पर यार इन जो कदर इन जी खबर जदे मरंदे त पो पवंदो त लोड़े शरीफ ते वञण सां छा मिलियो। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। हाने तू मोटी नी दे ना हिकड़ो नांगन खाधो मुल्लो मिल काने में अब दरगाह लोड़े शरीफ का था चो छा मिलियो वे तू तो चोंदे छा हर शे मिलियो जिक्र मिली वो तू बुधाएस खणी उते जी चवई ना छा मिलियो चमुला वे तो तोके बुधाया छा मिलियो पोचो चाहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुला चवई न शिरक चो निभागा ला इलाहा इल्लल्लाह भी शिरका त पुतो जे बाबे जो जिक्र कयो सच बुधायो हिते तवा आया हो नमाज खाग में तवा के तोहीद मिली न मिली
ला इलाहा इल्लल्लाह हिते मिली, इल्लल्लाह हिते मिली, अल्लाह अल्लाह हिते मिलियो, हू हिते मिलियो, सुभान अल्लाह हिते मिलियो। मुला हिते सौदो साफ़ आ, जेको अचे हर गुनाह माफ़ आ। हिते विख विख जी खुदा वट विख विख जो अजर थई, हिते घड़ी घड़ी जो अजर थई। 100 साल इबादत करे इन दरगाह लोरे शरीफ ते, जेको अज तू घंटो ॾेढ रात वेठो ही, इन हिकड़ी घड़ी जी इबादत जेका है 100 साल जी इबादत का भली। मुझा मिठा, पोइ तोखे इन रात जो कदर कब्र में पहुचंदे मलाइका